Assalamualaikum student, how are you? I hope तुम बिल्कुल ठीक हूंदा। अॼु असां पढ़ंदासीं यूनिट 2.4 राइटिंग में मोहनजोदड़ो द माउंड ऑफ द डेड। मोहनजोदड़ो जे लाइ कुझु तफ़सील लिखियल आहे, इनखे असां पढ़ंदासीं विथ इंग्लिश एंड सिंधी मीनिंग। लेट्स स्टार्ट। Mohenjo-daro are the mound of the dead. Mohenjo-daro या मोहनजोदड़ो is one of the oldest cities in the world. हिकु तमामु पुराणो शहर हुयो दुनिया में। Few people live there today. अॼु बि उते थोरा माण्हू रहनि था, but 4,500 years ago, पर 4,500 साल पहिरियां it was a large busy city. ही तमामु वॾो ऐं हिकु busy city हिकु मसरूफ़ शहर हुयो। इट इज़ इन द प्रोविंस ऑफ सिंध। ही सिंध में मौजूदु हो। एट अ डिस्टेंस ऑफ 27 किलोमीटर्स फ्राम लाड़काना। 27 किलोमीटर लाड़काने खां परे। ऑन द राइट बैंक ऑफ द इंडस रिवर। सिंधु नदीअ जे साॼे किनारे ते। इट वॉज़ वन ऑफ द अर्ली अर्बन सेटलमेंट इन द वर्ल्ड। इहा पहिरियां जी अर्बन जी हिकु दरियाफ़्त सेटलमेंट हुई हिन दुनिया में, जिते अरब रहंदा हुआ। द सिटी वॉज़ बिल्ट अराउंड 2600 BC। हिन शहर खे जेको तयारु कयो वियो हुयो 2600 BC में कयो वियो हो। इट वॉज़ वन ऑफ द लार्जेस्ट सिटी सेटलमेंट ऑफ द इंडस वैली सिविलाइजेशन ऑफ साउथ एशिया। इहो ॾखिण एशिया जे तमामु वॾे में वॾी सेटलमेंट हिकु रिहाइशगाह हुई इंडस वैली सिंधु माथिरीअ जे किनारे ते। द इंडस वैली सिविलाइजेशन डेवलप्ड अराउंड 3000 BC फ्रॉम द प्रीहिस्टोरिक इंडस कल्चर। द इंडस वैली सिविलाइजेशन डेवलप्ड, जेका सिंधु माथिरीअ जी सिविलाइजेशन आहे, डेवलप्ड अराउंड 3000 BC फ्रॉम द प्रीहिस्टोरिक इंडस कल्चर। असांखे मिले थी सिंधु कल्चर जे पहिरियां 3000 BC ताईं। एट इट्स हाइट, उन जी जेका ड्रैग आहे, द इंडस सिविलाइजेशन स्पेंड मच ऑफ व्हाट इज़ नाउ पाकिस्तान एंड नॉर्थ इंडिया। उहा तमामु घणी जेको आहे सो मिले पई हिन वक़्तु पाकिस्तान ऐं नॉर्थ इंडिया सां। Nobody knew anything about Mohenjo-daro until 1922। को बि मोहनजोदड़ो जे लाइ न ॼाणींदो हुयो 1999 खां पहिरियां। when some villagers found pieces of the old smooth pots and old bricks at the place where the city was discovered। जॾहिं कुझु ॻोठाणनि खे जेको टुकड़ा मिलिया थांवनि जा ऐं सिरनि जा, पुराणनि सिरनि जा, सिटी वॉज़ डिस्कवर्ड, जिते हिन वक़्तु ही शहर लधो वियो आहे। उन जॻह ते दीज पीसिस ऑफ ओल्ड पॉट्स एंड ब्रिक्स, ही नंढा थांवनि जा टुकड़ा ऐं सिरनि जा, वर ब्रॉट टू सर जॉन मार्शल। सर जॉन मार्शल ॾांहुं आंदा विया। ऑन इंग्लिश सिविल सर्वेंट, जेको अंग्रेज़ हिकिड़ो सिविल ऑफिसर हुयो, हुज़ वर्क इट वॉज़ टू लुक आफ्टर हिस्टोरिकल रिमेन्स, जंहिंजो कमु हुयो बाक़ियात खे ॾिसणु। when he looked at them, जॾहिं हिननि खे ॾिठो, he at once knew that they were pieces of very old pots। ही ॾिसण सां ई सुञाणे वियो त ही तमामु घणा पुराणा थांव ऐं सिरूं आहिनि। he decided that the area should be dug up as there might be remains of an old city। हिन फ़ैसिलो कयो त इन जॻह खे खोटियो वञे, में बि हुते शायदि कोई पुराणो शहर दॿियल हुजे। so the men started digging and as they dug, माण्हुनि शुरू कयो हुन खे खोटणु। जॾहिं हिननि खोटियो, more and more such pieces came up, अहिड़ा वधीक खां वधीक ज़रा लधा विया। till there appeared bit by bit, उन्हनि जेको आहे सो हुन खे खोटींदा रहिया ऐं हू ज़ाहिर थींदा विया। ए सिटी ऑफ स्ट्रेट रोड्स, उते जेको आहे सो सिधा सिधा रोड ज़ाहिर थिया। एंड वेल बिल्ट हाउस, ऐं तमामु सुठे नमूने सां घर ठहियल। when the people saw all these coming up, जॾहिं माण्हुनि इहो सभु कुझु ॾिठो, from what they had so far taken to be only mounds of clay and sands,
from what they had so far taken to be only mounts ॾिठो त ही जेको दड़ो आहे ऑफ क्ले एंड सैंड्स जेको ठहियलु आहे चिकी मिटी ऐं वारीअ सां दे वर वेरी सरप्राइज़्ड एंड एक्साइटेड माण्हू तमामु घणो हैरान थिया ऐं इहो सभु कुझु ॾिसी ईच हाउस वॉज मेड ऑफ ए लार्ज ब्रेक्स हर हिकु घर वॾनि सिरनि पकियुनि सिरनि सां ठहियलु हुयो एंड हैड ए बाथरूम एंड ए सर्वेंट क्वार्टर क्लोज बाय ऐं उन जे भरिसां बाथरूम ऐं सर्वेंट क्वार्टर बि मौजूदु हुया कवर ड्रेन्स रेन बिसाइड द स्ट्रीट्स उतां जो जेके ड्रेनेज सिस्टम हुयो उहो ढकियलु हुयो घिटियुनि में इवन द स्ट्रीट्स वर मेड ऑफ ए ब्रिक्स ऐं एतिरे ताईं जो हुन जूं जेके घिटियूं आहिनि उहे पकियुनि सिरनि सां ठहियलु हुयूं देयर वॉज ए वाइड रोड्स इन द मिडल ऑफ द विच हैड शॉप्स ऑन बोथ साइड्स हिते तमामु घणो हिन जे साइडनि खां जेको दुकान हुया ऐं विच में हिकु वॾो रोड हुयो दिस रोड कंटिन्यू ऑन द हाउसिस ऑफ द वर्कमैन ऐं ही रोड जेको आहे सो वञे पियो उन्हनि जे कमु कंदड़नि जे घरनि ताईं द पीपल ऑफ द सिटी मस्ट हैव बीन ग्रेट ट्रेडर्स हिन शहर जा माण्हू तमामु घणो वॾा वापारी लॻनि पिया विथ द रिवर इंडस सो नियर एंड द सी विदिन ईज़ी रीच छो त हुन जे भरिसां जेको सिधू नदी हुई उन खे पहुचणु तमामु घणो आसान हो द कंट्री साइड मस्ट हैव बीन फर्टाइल सिंस वीट हे जेको सॼे मुल्क में तमामु सुठी कणिक पोखी वेंदी हूंदी राइस एंड काटन ग्रू देयर हुते चांवर ऐं कपह थींदी हूंदी द फार्मर्स आल्सो कीप्ड कैटल उन्हनि खे जेके फार्मर हुया उन्हनि खे पालतू जानवर हूंदा देयर वर किल्ड craftsmen who made things from gold, silver and ivory. They were killed इहे उन्हनि खे शिकार कंदा हुया मारींदा हुया who made things जीअं हू शयूं ठाहींदा हुया सोन चांदीअ ऐं ॿिए तांबे मां clay dolls and cards were made from the children to play with हुन चिकी मिटीअ मां ॿारनि जे लाइ डॉल्स वग़ैरह ठाहियूं वेंदियूं हुयूं जंहिंसां ॿार खेॾंदा हुया फॉर ए लॉन्ग टाइम हिकु घणी अरसे खां पोइ दीस पीपल लिव्ड ए हैप्पी लाइफ ही माण्हू तमामु सुठी ज़िंदगी गुज़ारींदा हूंदा दे वर क्वाइट रिच एंड ट्रेवल्ड फ्रॉम द प्लेस टू प्लेस एंड बिजनेस और फॉर द प्लेजर ही माण्हू वक़्त सां गॾु सफ़र कंदा हुया बिज़नेस ऐं ख़ुशीअ जे ख़ातिर देयर सिटी वॉज वेल प्लैन्ड एंड क्लीन हुननि जी जेको शहर हो तमामु सुठो ऐं साफ़ु ठहियलु हुयो The rain water did not remain on the streets. मींहं जो पाणी हुननि जे घिटियुनि में न बीहंदो हुयो We do not knew what happened to them. असां नथा ॼाणूं त हुननि सां छा थियो Either they were raided from the north or some great earthquake destroyed them. Either they were raided from the north ही जेको आहे सो नॉर्थ खां हिन ते कोई मुसीबत आई और सम ग्रेट अर्थक्वेक डिस्ट्रॉयड देम या कोई तमामु वॾो ज़लज़लो हिननि खे तबाह करे छॾियो ऐं हीउ हुयो असांजो मोहनजोदड़े जे लाइ हिकिड़ो तमामु सुठो नोट जेके तव्हां सिंधीअ में मीनिंग सां गॾु पढ़ियो आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अचे थो त तव्हां वीडियो खे लाइक ऐं कमेंट्स कयो टिल देन अल्लाह हाफ़िज़